अस्सलाम वालेकुम अता गुल मोहम्मद। वालेकुम अस्सलाम। अता गुल मोहम्मद, अॼु सभ खां पहिरियां तव्हांजे मोहल्ले वार्ड नंबर 3 में एहतिजाज थियो हुयो, उन खां बाद बस स्टैंड हथो ते धाणो हंयो वियो, अव्हां जे ख़िलाफ़ छा चवणु चाहींदो? बिस्मिल्लाह रहमान रहीम। मुंहिंजा भाउ, हे अॼु इहो मसइलो हिननि हथु वठी इहो कयो, ॼाणी ॿुझी कयो ऐं हरू भरू असांखे ऐं हिन ठेकेदार खे ब्लैकमेल तहत हिन कयो इहो मसइलो। मां त हुयुमि कोन पाण ओॾी महिल, मां हुउमि कज़ियो थी पियो, असांजी सौट जी धीअ न्याणी गुज़ारे वई, मां होॾे वेठो हुउमि, मां ॾे फ़ोन कई, जेको आहे सो हिन ठेकेदार जे जेके मज़ूर कमु पिया कनि उन्हनि फ़ोन कई, चए चाचा चए हिते जेको आहे सो असांखे माण्हू कमु करणु नथा ॾियनि, असांखे गारियूं था ॾियनि ऐं उल्टना था कनि, विढ़नि था, अचे खणो न त टपड़ साड़ींदासीं। मां चयो भाउ केरु आहिनि? उहो माण्हू बीठो आहे हिते? चए हा। मां चयो ॾेसि फ़ोन। उनखे फ़ोन ॾिनी, दादले मां सां ॻाल्हायो। मां चयोमांसि दादला छो हिननि खे कमु नथो ॾिए करणु? भाउ चए यार कमु बसि न ॾींदासीं असां करणु, कमु त हेॾे जेको आहे सो गिटीअ में असां ॾे कमु नथो थिए ऐं हेॾे थो थिए। मां चयो भाउ गिटी त इहा ई आहे जंहिंमें तूं बि वेठो आहे, सभु माण्हू इन ई गिटी में मेन गिटी आहे। तुंहिंजो जेको कमु आहे उहो उते ड्रेसिंग थींदी, भरा पवंदो, पोइ वरी पेवर लॻंदो उनखे। हिननि जो लेबर आयो आहे, हिननि कमु स्टार्ट कयो आहे त हे कमु कनि, इहा ई गिटी आहे असांजी। वरी तुंहिंजो बि इहो कमु थींदो, इहो सर्वेर खे इहो कमु लिखियलु आहे, इहो उनखे ॾिनल आहे ऐं तूं भली उन खां पुछ, इहा गिटी, ॿी गिटी, टीं गिटी, जेके नंबर वार 8 स्कीमियूं असां हुनखे लिखी ॾिनियूं आहिनि। 8 ई स्कीमनि जो इहो कमु जेको आहे हाणे हिन बजट में जेको आहे सो थींदो इहो। न न न बसि हिन मूंखे इहो रड़ानी चए तूं केरु थींदो आहे असांखे जलण वारो ऐं करण वारो, ऐं हे कमु मां न ॾींदुमि करणु, जेको आहे सो हिन अहिड़ा गुथा लफ़्ज़ बि तेज़ाई में हिन मां सां ॻाल्हाया। मां फ़ोन खणी बंदि कई, पर मां वरो त वरी हलियो आहे। मां जो हलियो आयुमि त हिते हिन जा पुट इहे 3 ॼणा, चोथों पाण, ॿियो हिकिड़ो उढो आहे, इहो कौड़ो कौड़ो था सॾणसि उहो, 1-2 माण्हू ॿिया न सुञाणण वारा, पर चङो टोलो वतियूं ऐं पिस्टल विस्टल बि हिननि खे हुया वरनि में बीठा आहिनि। केरु थींदा आहियो तव्हां? मां हिनखे चयो हाणे तूं जेको आहे सो खून न कराए हिते बि, हे हथियार, हे माण्हू ख़ल्क, हे कमु आहे सरकार ॾिनो आहे, पार्टीअ ॾिनो आहे, उन्हनि जी महिरबानी आहे, माण्हुनि सां आवाम सां मेन गिटी आहे। तूं छो आख़िरकार हिननि खूननि में अची वियो आहे, खून कराइण जे कढ लॻो आहे? चए न छा बि थिए, पर हिन 2-3 लफ़्ज़ बि मां सां गुथा बुथा ॻाल्हाया, जेको आहे सो हे चवंदा इहे छोकिरा विढ़िया आहिनि, हे कया आहिनि, हे अॻ में माना छोकिरा हिक ॿिए सां इहो सरोटा बरोटा को हाथापाई हिननि कई। मां अची छोकिरनि पंहिंजनि खे बि परे कयो। छोकिरा हिक ॿिए सां मतिलबु हाथापाई कयूं। मां चयो ॼाइरो असांजा छोकिरा बि हुया उते, असां त होॾे हुयासीं, ॿुधायोमांइ हिन ते इहो तॾे ते हुयासीं। मां पहुतुमि त हे जेको आहे सो इहो विढ़ांद कयूं बीठा। मां छोकिरनि पंहिंजनि खे बि कयो, हिनखे बि मटायो। मां चयो तूं हाणे हथियार जो तूं खणी, हिननि फायर ॿायर बि कया हिननि जेको आहे सो पिस्टलनि जा, मुंहिंजे मथां बि कयूं। हा, मुंहिंजे मथां बि कयूं। पोइ मां हिनखे चयो, मां चयो तूं इहो खून कराईंदे ऐं हे जेको आहे सो कमु सरकार ॾिना आहिनि असांखे, गवर्नमेंट ॾिना आहिनि, पार्टी ॾिना आहिनि माण्हुनि जे आवाम सुख सहूलियत जे लाइ, तूं हिननि खे जेको आहे सो बंदि न कर, कमु तुवारो बि थींदो, मां कराईंदुमि। पर हे पोइ बि इहे गारियूं ॾींदो, इहो वियो हलियो। पर हू त जीअं तव्हां ॻाल्हि कई, पंहिंजो बोज़दार जी जेका बिरादरी आहे ऐं हेॾो तव्हांजा छोकिरा थिया, उन्हनि पाण में मुआदो अटकायो, जेको बि थियो, पर तव्हां त अवामी चूंडियल नुमाइंदा आहियो, तव्हां हिन लाइ कहिड़ो लाइ अमल जोड़ियो? कंहिंसां तव्हां ॻाल्हायो त इहो मसइलो वेही करे हल कजे, ॻाल्हियूं कजनि? मां हुन मालिक खे ओॾी महिल ई अची हुनखे चयो, मां चयो तूं इहे खून न कराए, तूं मां चयो मोटी वञ पोइ हिते पंहिंजा माण्हू मोटाए, इहो मसइलो मां चयो सरकार असांखे कमु ॾिनो आहे, हिते ई थींदो, इन घिटीअ में थींदो। पोइ उहो बि जेको आहे सो मुंहिंजी ॻाल्हि सम्झी हुन, पोइ उहो बि पोइ हिते हटियो। मां बि हेॾे छोकिरा पंहिंजा बि जेके हुते नंढा वॾा बीठा उन्हनि खे बि मां मोटायो, माण्हू जेको आहे मोटी आयासीं। पर हिन जो असुली मक़सदु जेको आहे भाऊ, जेकॾहिं तव्हां इन शइ खे मुंड ते थोरो अॻिते वेंदव न, त हिन जो असां सां कुदरती तरह सां, ज़ाती तरह सां हिन जो असां सां इख़्तिलाफ़ रहियो आहे। उहो छाजे करे? जो हिननि जो जेको धंधो कारोबार आहे उहो असां में न आहे। हिननि जो जेको कारोबार आहे उहो सरासरी 2 नंबरी कारोबार आहे। व्याजखोरी, जुआखोरी, चोरी, पाथारीदारी ऐं नशेखोरी, इहे सभु कम हिननि में जेको आहे सो इहे हिननि में 2 नंबरी कमु आहे हिननि जो। ऐं ब्लैकमेलिंग, हाणे हे जेको अॼु हे कमु जेको थियो न, हिन जेको अची लेबर खे ऐं हिननि खे जेके गारियूं ॾिनियूं हुननि खे, लेबर वारनि खे ऐं ठेकेदार, पेटी ठेकेदार खे, इहो बि ब्लैकमेलिंग में, त जीअं हिननि को 5 रुपया असां हिननि खां वठूं
ऐं इन जे करे सिर्फ़ु हिन इहो अॼु तमाशो कयो। चलो त जेकर हिकिड़ो ब्लैक मेलिंग वारो आहे उहो बि मैटर अलॻि थियनि, हुननि जो हुननि कमु बंदि करायो आहे। जीअं तव्हां अॻ में वेठा हुयासीं त ॻाल्हियूं कयूं, भाऊजन चयो त मूं वटि एविडेंस पिया आहिनि त अॻ में बि हिननि कमु बंदि करायो। पर जीअं तव्हां ॻाल्हि कई त मां मामिलो उते ई ख़तमु करायमि, ख़तमु थी चुकी हुई ॻाल्हि, उन खां बाद ॿीहर तव्हांजे ख़िलाफ़ु बस स्टैंड ते धरणो छो लॻो? इहो भाऊ ॿुधायोमांनि त हुनजो ज़ाती तरह सां या हिन जे हिसाब सां हुनजो इहो, ऐं ॿियो हुनखे फितरी तौर ते कुदरती खून में इहा शरारत हुन में आहे। इन खां अॻ में बि जेको आहे सो बरसाति जेका पई उन ॼाणे हिन दीनादास थी गंजी पाती पई आहे, गोॾो अधु 17 ज़ाहिर असांजा घर दर आहिनि, उते स्कूल में अची भरिसां नाले मेन नाली गिटी जेका घटि में घटि 3000 फुट नालो आहे, डिघो नालो आहे, उन में एॾी पब्लिक आहे ऐं घाटी आबादी आहे, उहा सॼी नाली इन आबादी जो पाणी थी कढे। उनखे असां हिकु न ॿिए ॼाणे टे ॼाणे म्यूनसिपालिटी वारा चेयरमैन साहिब जी महिरबानी थींदी आहे, सफ़ाई कराईंदा आहियूं, तॾहिं उहो पाणी कढंदो आहे। उन में बाचका विझी बीठो केरु थींदो आहे जेको असांजे हेॾे पाणी जंहिंजो अचे, माना मां चयो भाउ छो ॿियो त ख़ैरु आहे, तूं छो एॾो ख़ल्क़ सां अज़ाब में आहे, माण्हू मारींदे छा, माण्हू ॿुॾनि था पिया, बरसाति कुदरती आहे, छॾेसि त पाणी वही वञे, निकिरी वेंदो, नालो कढी वेंदो। न थींदो ईअं, न थींदो नेट जेको आहे सो इहो उहो उते पाणी नेट सभिनी घरनि में चओ हिननि खां तूं पुछा कंदे सभु तोखे ॿुधाईंदा, सभिनि जे घरनि में पाणी एॾी असां सां नाइजाइज़ी। जेकॾहिं भंगी सफ़ाई चाहींदा न उन्हनि खे तव्हां इहो बि तव्हां वरी भंगनि खां जेकॾहिं मौक़ो वठंदो या चेयरमैन कोई तव्हांखे ॿुधाईंदो त उन्हनि खे गारियूं। सॼो ॼाणो हिन जो इहो ॾंडो असांजे सिंध जे साम्हूं बीठो आहे, जंहिंमहिल तंहिंमहिल हिन जो इहो बीठो आहे, पोइ अलाए छाजे करे। हाणे उन ॼाणे बरसाति पई, मूंखे चई यार पाणी हेॾे जेको आहे सो बीहजी वियो आहे, मूंखे जेको आहे सो पाणी इहो कढाए ॾे। मां चयो हाणे बरसाति अञा हाणे बंदि थी आहे, शहर आहे, सेंट्रल सिटी आहे, मोटर हूंदा 2 4 5 हूंदा त ज़रूरु किथे लॻा हूंदा, थोरो वेट कर त मां तोखे इहो पाणी कढाए थो ॾियां। तिन बसि पोइ मुंहिंजी चए मिशन पई आहे, ऐं जेको आहे सो इहो मां उहा खणाए अचां, ऐं मूंखे तेल जी महिरबानी, पैसनि जी महिरबानी, मां पैसा मां तोखे ॾियां थो। सदाम बि मां सां गॾु बीठो, 1000 उन 9000 मां 2000 ॾिनासीं हिनखे। वरी कलाक ॿ रखी उहे पोइ पैसा काॾे बि कयईं, वरी आयो चए तेल खपी वियो आहे, वरी मां हिनखे 1000 रुपया ॾिनो, वरी अञा बि हिन जो पूरत न थिए, पाणी बि एतिरो कोन्हे को, वरी मां हिनखे 700 रुपया ॾिना। माना पहिरियों काउंसलर रते दरे जो जिन खे जनरेटर प्रोवाइड करणु खपे या ठीकु आहे इंतज़ारु कराइणु खपे त बाबा हाली तव्हां वेट कयो जेसि ताईं असां जनरेटर वांदा थियनि, पर साईं जन हिकु आम माण्हूअ खे पैसा ॾिना उहे बि कैश पंहिंजी जेब जेको आहे सो ज़ाती सही ॾिनासीं, पब्लिक जो कमु थिए, ग़रीबनि जूं जायूं हुयूं, पाणी बीठो, मच्छर थिया, बदबू थिया, इन जे करे ॾिनासीं त 5 रुपया असांजा। चलो तव्हां पैसा ॾिना, पोइ तव्हां तस्दीक कई त इहो कमु कराई या न कराई? उहो अञा बि हुन में जेको आहे सो मां ॾिठो आहे त अञा उते जेको आहे सो अञा पाणी बीठो आहे, माना उहो मुकमिल न करायो, न करायो अथई, कुझु कराई बि कुझु हुन में जेको आहे सो। हाणे हे जेको मसइले जो हल, हाणे हिन जो जेको मौक़ुफ़ आहे त जेको चए थो त मां बि पीपुल्स पार्टी जो आहे, पर असुल में पीपुल्स पार्टी असांजी वसी आहे, वॾी आहे, तमामु घणी आहे, उन में हर फ़िक्र जा माण्हू उन में आहिनि। पार्टी जी वरी डिसिप्लिन बि आहे, पार्टी जी डिसिप्लिन आहे, उन पार्टी जी डिसिप्लिन मुताबिक़ हलणो पवंदो आहे माण्हूअ खे। हिन में जेकॾहिं हे चए थो मां पीपुल्स पार्टी में आहे त उनजी डिसिप्लिन ते बि हले। हाणे हे कमु कंहिं ॾिना 2 करोड़ रुपए जा कम वार्ड खे मिलिया, पार्टी ॾिना, गवर्नमेंट ॾिना, पार्टी ॾिना, उहे अञा स्टार्ट मस थिया त हिन अची उहो कमु बंदि करायो। त माना इहो पार्टी जे डिसिप्लिन ते हलियो, पार्टी जे ते हलियो। असांजे हो जो चए थो हिकिड़ो हिन में पंहिंजो त मां पार्टी जो आहियां, हाणे पार्टी जो त असां त चऊं था भली हुजे, अला करे माण्हू असांजा वधनि, पर उहे अहिड़ा त वधनि जेके पार्टी खे नुक़सानु त न ॾियनि न। दादा पर हू वर्कर आहे, तव्हां चूंडियल नुमाइंदा आहियो, इन जी ग़लतियूं कोताहियूं तव्हां माफ़ कंदा आहियो, नज़रअंदाज़ कंदा आहियो। मुंहिंजो वरी बि सुवालु उहो त हिन खे कहिड़े तरीक़े सां तव्हां मसइले खे साईं हाणे बि इहे बि जेकॾहिं हे पार्टी जो थो सॾाए चए थो त हाणे पार्टी जा इहो असांजी हिकिड़ी ज़ंजीर आहे, कड़े में कड़ो, हेठों को वठी मथे ताईं, अदा काउंसलर आहे, अदा तालके जेको आहे सो सदर आहे, ज़िले सदर आहे, पंहिंजो उहो जेकॾहिं पार्टी जो जेकॾहिं हे सॾाए थो त पार्टी वारा इहो असांजो मसइलो हल करे सघनि था। उन खां अची मौक़ो बि पुछनि, अबा तूं कमु छो थो बंदि कराए, जेकॾहिं पब्लिक खे असां ॾियूं था, पार्टी थी ॾिए न, उहे उन खां पुछंदा अबा तूं छो थो कमु बंदि कराए, या हिते जहिड़ा फसाद गारियूं कंदो छो थो बीह करे। जेकॾहिं तोखे को मसइलो आहे त तूं असांखे चओ, उहे चवंदसि न, मूंखे चवे हा न,
हीअं अची उते लेबर खे मारणो कुटणो उन्हनि जा टपड़ उचलणो गार गंदो सिलोटा आचार खणी हाणे इहो त पार्टी जी डिसिप्लिन त हिन में त कान्हे का न भाऊ तव्हांजो मक़सदु इहो ई आहे त हीअ जेके असां खां वधीक जीअं पंहिंजे सिटी जो सदर आहे और असांजा उहिदेदार लोकल सिटी जी क़यादत आहे उन्हनि वटि वञी तव्हां ते शिकायत जेके ॻाल्हियूं हूंदियूं उते वञी साम्हूं थी उहे त जेको आहे उहो ई करे सघंदा आहिनि जेकॾहिं पार्टी आहे पार्टी डिसिप्लिन आहे पार्टी में पहिरियों त हिनखे इहो करिणो न हुयो जेको हिन अमल बि कयो कंहिं वॾे पार्टी जो जेकॾहिं सॾाए थो त काउंसलर पहिरियों निमाईंदो त हिकिड़ो हिन वार्ड जो मां हुयुमि माॾे अचे हा मूंखे चवे हा त मां हुनखे सम्झायां था इहो कमु पर जेकॾहिं माॾे न अचे हा जेकॾहिं हे उन ऑफिसर खां ई पुछियो न सर्वे वटि 8 स्कीमूं मां लिखी ॾिनियूं आहिनि मुंहिंजी सही सां हुन वटि पई आहे जेका आहे डायरी 8 स्कीमूं उन 8 में हीअ 3 नंबर ते स्कीम आई पर हिन उहो बि न कयो अची जहिड़ो करे उन्हनि खे धक उन्हनि खे गारियूं असांजे छोकिरनि खे धक गारियूं अचार खणी गार गंद इहो हाणे इहो पार्टी त न इहा पार्टी जी डिसिप्लिन त न आहे अस्सलाम वालेकुम दादा सभ खां पहिरियों पंहिंजो नालो ॿुधायो सदाम हुसैन ककराणी जनरल सेक्रेटरी वार्ड नंबर 3 सदाम छा मैटर थियो असल में ॻाल्हि त मां वेठो हुअमि घर मूंखे सभु इंजीनियर फ़ोन कई नादर रहंदा चई भाऊ इहो कमु शुरू थियो आहे मां मुसल राब्ते में हुयुमि मां चयो असांजो भला सॼो रतो थो ठही वियो असांजो कमु भला रहियल आहे चई भाऊ इहो बेवरज करे रहियो पियो आहे ठीकु आहे वरी मूंखे फ़ोन कया ते चौंक ते कमु शुरू थियो आहे ते मसइलो थियो आहे पाड़े वारनि कयो आहे हुननि खे कमु नथा बंदि करनि मूंखे मज़दूरनि फ़ोन कई आहे त कमु बंदि कर पंहिंजो इहे ट्रैक्टर टाली ऐं जेको हैंड टाली थींदी आहे न इहे हेॾे काए ईंदे त मां साड़ींदोमांइ इहो उन मूंखे नज़र रहंदो जो त उते पाड़े वारनि खे हिन चयो आहे न ईअं मां ठीकु आहे त वञा थो मां वियुमि त बीठो दादलो बोज़ार पुट से इलाही पाड़े वारा बीठा हुया उॾो शो हुया माना सुमरो साहिबु हुया सभु बीठा हुया कम्यूनिटी जा माण्हू बीठा हुया मुख़्तलिफ़ त मां अची निकितुमि घरां भाऊ दोस्त आहे इहो मां चवां मसइलो थियो आहे मसइलो हुनखे टारे अचूं हल करे अचूं त वियुमि त दादले सां ॻाल्हायुमि त उथण ते दादले जे पुट ते मोबाइल कढी रिकॉर्डिंग लाइ मां चयो वीडियो बंदि कर ईअं ॻाल्हायूं था पाड़े जा ॿाहिरि रहूं अहिड़ी ॻाल्हि न आहे संजी कमु न वधायो चए तूं केरु थींदो आहे असांखे त वीडियो बंदि करण वारो ॾिसो हुन जा एविडेंस मूं वटि पिया आहिनि मां शेयर कयां उहे वीडियो जेको बि एज़ इट इज़ उहा ई शेयर कई आहे मां हुन में कटिंग कई आहे हा अगरि कटिंग कयो हूंदो त कुझु गुथा लफ़्ज़ हूंदा उहे कटिंग कंदो आहियां उहो मुंहिंजो राइट बि आहे पर ॾिसो हीअ जमहूरियत आहे हर कंहिंखे पंहिंजो राइट आहे त उहो अगरि कंहिं बि क़िस्म जो कोई ग़लति अमल नज़र अचे थो उहो रिकॉर्डिंग करे सघे थो हुन रिकॉर्डिंग कई त हुन में एतिराज़ु कहिड़ो न एतिराज़ मूंखे न थी सघे जज़्बाती हो बि ग़लति ॻाल्हाइनि असां ग़लति छो ॻाल्हाए त मां त ॻाल्हाइण जी पहिरीं ॻाल्हि त मुंहिंजी आदत ई न आहे की असां पाड़े वारनि सां मां कंहिं ग़लति ॻाल्हायां की छा कयां सम्झी अदरा मदरा हुजे इहे असांजे पाड़े वारनि खे ख़िदमत कंदा आहियूं राति जो जंपर वियो तकरीबन ॿी बजे त मां जंपर ठारायो आहे वाप वारनि खे फ़ोन करे बिजली बंदि कराए सेद जो कदो थी पियो साईं उनजो बिजली बंदि न पिया कनि त इहो पाड़े जे लाइ कंदो न त पाड़े जे लाइ मसो कयां मां ऐं तव्हांजो फ़र्ज़ु बि आहे सम्झई त हुनखे वियो अमरा चिड़ंदो वियो हिन ॻाल्हि में चिड़ंदो वियो मां चयोमांसि चयोमांसि ॻाल्हि इहा आहे त तूं कमु हिनखे स्टार्ट करणु ॾे ऐं तुंहिंजी घिटी न ठहे उनजो ज़िम्मेवार मां आहियां मां तोखे लिखी ॾियां थो तुंहिंजी घिटी हेठि आहे ढारो आहे हीअ अॻ में सीसी ब्लॉक लॻल आहे ऐं तुंहिंजी में भरा पंदो लेवल थींदी तुंहिंजी घिटी ठहंदी उनजो ज़िम्मेवार मां आहियां सदामी शइ तस्लीम कयो था त तक़रीबन रते में जेके बि तरक़ियाती कम थिया आहिनि जिते ऑलरेडी कमु थियल आहे उते ई ब्लॉक लॻा न किथे आहे जीअं मिसाल जो कोई शिकायत थी जी न आहे तक़रीबन मां सम्झां थो पहिरीं गवर्नमेंट में इहो सीसी ब्लॉक लॻो आहे त लॻो आहे सम्झे जी त वरी इहो सॼो ख़तमु थी वियो आहे सिस्टम सॼो उनखे मतिलबु प्योर ब्लॉक लॻे थो ऐं होॾे अॻ में बि इन कमु बंदि अॻ में जीअं ठही वञे आहे अॻ में उहो मूं वटि वीडियो अञा पियो आहे हिन मज़दूरनि खे गारियूं ॾिनियूं हर शइ उहो वीडियो मूं वटि पियो आहे चयो त मां तव्हांखे ॾेखारियां मां इन घिटीअ में जो इहो उमल मज़दूरनि खे गारियूं ॾिनी आहे न इहो कमु न जो स्कूल ठही वञे आहे उनखे छो कराई चई चङा मुड़ुस हूंदा आहिनि की पंहिंजा हूंदा आहिनि की मोले जा वॾा हूंदा आहिनि हू छा कंहिंजी बि ॻाल्हि में नथो अचे साईं पहिरीं ॻाल्हि त हे कंहिंसां राहे नथो न कंहिंसां राहे अॼु हिकिड़ो दोस्त आहे उनजो पंहिंजो मिटु आहे उते दुआ करणु विया उनखे दान ॾिनी मां चई भाई असांखां चढ़ियल आहे चई कंहिंखे दान ॾियो मसइले जो हल कीअं थींदो बसि मसइले जो वॾा वेठा तव्हां बि पाकिस्तान पीपल्स पार्टी जा सपोर्टर आहियो वर्कर आहियो ठीकु आहे हू बि न्यू आहियो ॾिसो हीअ कोई अहिड़ो न आहे इदारो त जंहिंमें सीनियरिटी ऐं जूनियरिटी ॾिठी वञे हा पार्टी आहे वॾी पार्टी आहे मुल्क जी उन में तव्हां जूनियर खे बि भलीकार कंदा आहियो सीनियर हुजे त उनजी बि इज़त कंदा आहियो तव्हां वीडियो में ॾिसां थो त तव्हां हुनखे चओ था जुमो 8 ॾींहं थिया आहिनि कल्ह को ॾींहुं तूं पार्टीअ में आयो आहीं
हा छा इहे लफ़्ज़ त मुनासिबु नथा लॻनि बिल्कुलु मां चयोमांसि इहो चयनि चयनि मुनासिबु आहे नी लफ़्ज़ मुनासिबु न आहे पर हया जी भाउ खे चयोमांसि अगरि हुनखे चवां पियो थो त बाबा ॻाल्हि इहा आहे त तुंहिंजो कमु थींदो तूं छो थो बहस करे सम्झे ॿियो मसइलो इहो आहे त अॻियां बि इहो आहे उन बि जो भाऊ मौक़ो ॿुधायो तव्हांखे पाणी वारो इहो अॻ में बि चयईं 2022 वारी बरसाति में सख़्तु ख़िलाफ़ु आहियां भाऊ नाराज़ न थीजांइ भले सलीमुल्लाह जलबाणी जर्नलिस्ट आहे सुभाणे मां चवां त मुंहिंजे घर में जनरेटर आहे हा ख़ाली मशीन मूं वटि पई आहे मूंखे तव्हां पैसा ॾियो त मां पाणी कढायां थो हू केरु थींदो आहे भाऊ उहो बि असां पाण जे करे कयोसीं न भाऊ न भाऊ पर हू केरु थींदो आहे तव्हां निमाइंदा आहियो उहो आयो संजीव बाबा मूंखे पैसा ॾियो मुंहिंजे दर ते बीठो अची दर खड़काईं पहिरीं ॻाल्हि मुंहिंजो घरु हेठि आहे मुंहिंजो पंहिंजो बि ठीकु मूंखे मुंहिंजो जनरेटर वरितलु आहे पर मुॾो सुॾो मां चयो ॻाल्हि इहा आहे त मुंहिंजो जनरेटर आहे उनखे किक आहे न छा मिड़ई मां जुगाड़ ते कमु पंहिंजो टपाईंदो आहियां सम्झे जेकी हुन सां हक़ीक़त कई मां उहो सम्झी वियो वरी कलाकु वरी बरसाति वसी वरी आयो दर खड़काईं टिक 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 मां चयो खेर आहे चई यार इहो पैसा ॾे या मूंखे कंहिंसां ॻाल्हाए मुनीर खां मां चयो ताज़ी बरसाति वसी आहे सेंटर सिटी आहे उहा क्लियर थिए मां फिदा खे चयो आहे तोखे जनरेटर अरेंज करे था ॾियूं चई न हाणे जो हाणे मूंखे मां ॾियो मूंखे सिर्फ़ु इहो त छा इहो सिस्टम अलाउड करे थो त कोई तव्हांजे दर ते मां सम्झां थो तकलीफ़ हुई पाड़े जी ॻाल्हि हुई इहे सभु ॻाल्हियूं अलॻि था रखूं सिस्टम हिन ॻाल्हि जी इजाज़त ॾिए थो त तव्हां कंहिंखे हीअं हथ में पैसा ॾियो तूं वञी कमु कर नथो ॾे उहो त नथो ॾे असां पाड़े जे करे न मां चयो ठीकु आहे घर ॿुॾनि था उन्हनि जा असांजी चलो जंहिंसां चङाई कयो न नतीजो नतीजो इहो जेको ॾिठो पाण हल कीअं थींदो भले बसि सलाह भलाई कंदो रब ॿई साईं पार्टीअ वारा आहियो हा बहितरीअ तरफ़ कोई त रस्तो हूंदो बसि या कंहिं वटि वेही करे मसलो हल मूंखे ॿुधायो आहे भाऊ मुनीर ख़ान खे ॿुधायो भाऊ हीउ मसइलो आहे सॼी सिस्टम सां ॿुधायोमांसि मां चयो वियोमांसि सम्झायोमांसि सम्झी कोन पियो पर उहो कंहिंजी ॻाल्हि सम्झंदो ई न आहे भाऊ अॻ में बि ईअं अॻे दफ़े बि सोनू बब्बर ते इहो इंचार्ज हुयो ऐं चीफ इंस्पेक्टर हुयो त हिनखे मां घाटी टीम मोकिली त हुन ग़रीब भंगियुनि सां ग़रीबनि खे एॾो मारियईं छा ॿुधाईं भंगी खे बि न वणंदो आहे कोई न मतिलबु साफ़ ज़ाहिर आहे मसलो हल कोन थींदो बसि अलाह भलाई कंदो रब साईं हा महिरबानी